रहीम सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अॼु असां कणकुनि जो जेको सिंध में मशहूरु मारूफ़ इदारो आहे सकरन वारो वीट रिसर्च इंस्टीट्यूट सकरन, उन में आया आहियूं। ऐं जेको आहे सो हिते जेके नयूं कणकूं सिंध में अचनि पियूं ऐं ख़ासि तौर ते काफ़ी त पुराणियूं जिन्सूं बि हलनि पियूं, जंहिंमें तव्हांजी इमदाद आहे, IV2, IV3, अलाए केतिरा जेके आहिनि त पूरी सीरीज़ आहे या नई अची वई आहे E107, पर काफ़ी वैरायटियूं उन्हनि ते हिन इदारे जे माण्हुनि कमु कयो आहे। हिन इदारे उहे वैरायटियूं ठाहियूं आहिनि ऐं असां अॼु बि इन ॻाल्हि ते क़ाइमु ऐं दाइमु आहियूं त तव्हां सिंध जूं कणकूं लॻायो। सिंध जा जेके बि आबादगार छाजे करे त असांजूं जेके कणकूं आहिनि उहे त हिकिड़ो त सिंध जे जेका एनवायरमेंट आहे उन सां माना फिट आहिनि, ॿियो त उनजो शॉर्ट ड्यूरेशन आहे, यानी पीरियड जेको आहे 115 to 130 ॾींहंनि ताणी आहे। त अॼु हिन इदारे में मुंहिंजो अचणु थियो, ख़ासि तौर ते त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं वैरायटियूं ठहनि पियूं, त उनजे लाइ साईं खोखर साहिबु जेको आहे हिन इदारे जो इंचार्ज पाए त उन सां मुलाक़ात थी ऐं ॿिया जेके साइंटिस्ट वेठा आहिनि हिन सां गॾु, त सभिनी सां हिकिड़ी फ्रूटफुल कचहरी थी आहे, डिस्कशन थी। त साईं खां थोरो पुछंदासीं, साईं तव्हां जेको आहे सो ॿुधायो त हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल में हिन इदारे वटि एतिरी ॿनी वापर मिक़दार में कोन्हे जो सॼी सिंध जी पूरत कनि, पर उन जे बावजूदि बि जेके प्री बेसिक या बेसिक सीड जेके आहिनि इहे ठाहिनि पिया थोरे पैमाने ते, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इदारनि या मुख़्तलिफ़ कंपनियुनि या मुख़्तलिफ़ ज़मीनदारनि खे ॾींदा आहिनि त जीअं हू अॻिते इन ॿिज खे वधाइनि। सर तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़फ़र अली खोखर, प्रिंसिपल साइंटिस्ट एग्रोनॉमी रिसर्च सेंटर सकरन। असां साहब महिरबानी, मां इहो चवंदुसि त हिकिड़ो आबादगारनि खे पहिरियां बि पैगाम ॾेई चुका आहियूं, हाणे बि इहो ॾींदासीं त मुंहिंजो मशवरो इहो हमेशह इहो हूंदो आहे त कोशिशि करे पंहिंजा ॿिज ठाहियो, पंहिंजूं जिन्सूं सुठियूं तयारु कयो जेके तव्हांखे अॻिते ॿिज में दिक़त न थिए। छो त असांजे इदारे 13 जिन्सूं तयारु करे चुको आहे, TJ83 खां वेंदे IV2, IV3 ताईं। हींअर हिकिड़ी असांजी पाइपलाइन में आहे जेका E107 जे नाले सां अनकरीब असांजी अप्रूव थींदी, पर ज़मीनदार हुनखे टेस्ट कनि पिया पंहिंजी तौर ते। छो त ॿिज जेको आहे सिंध में ज़मीनदार जेके सुठियूं कंपनियूं आहिनि ऐं सरकारी इदारा आहिनि, उहे वधि में वधि मां सम्झां थो त 30 खां 35% ॿिज उहे कंपनियूं ऐं जेके सरकारी इदारा आहिनि उहे ॾेई सघनि था। बाक़ी 60-65% ज़मीनदार पंहिंजो ॿिज थो लॻाए। बिल्कुलु 60-65% जेको पंहिंजो ॿिज थो लॻाए, उन में असां कोशिशि कई आहे ऐं मशवरो था ॾियूं त हीउ जेको सकरण जो इदारो आहे पूरी सिंध जे लाइ वाहिद इदारो आहे जंहिं रिसर्च करे कोशिशि करे हीअ 13 जिन्सूं तयारु कयूं आहिनि। त तव्हां हिननि जिन्सुनि जो फ़ाइदो वठो, हिन इदारे जो फ़ाइदो वठो, हिन इदारे सां अलाह विचण में अचो। त जीअं जेके मशहूरु मारूफ़ जिन्सूं आहिनि, जीअं TD1 खां वठी हींअर IV2 आहे, IV3 आहे, इमदाद 05 आहे, बेनज़ीर आहे ऐं सिंधू 16 आहे। इहे जेके 5-6 जिन्सूं आहिनि हींअर तक़रीबन पूरी सिंध में फैलियल आहिनि ऐं कोशिशि कयो त अॻिते बि तव्हां इन्हनि जिन्सुनि जो ॿिज हथु करे। छो त हीअ जेके इदारा कमु कनि था सिंध जे मौसम, माहौल ऐं ज़मीन मुताबिक़ कनि था। हितां जूं जिन्सूं असांजी पूरी सिंध में कामयाबु आहिनि, न के छो त पंजाब जा इदारा बि कमु कनि था, पर उहे जिन्सूं हिते कामयाबु न आहिनि। उहे ड्रिघे क़दुरियूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं महलो वग़ैरह ते अटैक करे थो, ड्रिघे क़दुरियूं थियनि थियूं जेके लाजिंग करे किरी थियूं पवनि। असांजूं मौसम जे हिसाब सां, ज़मीन जे हिसाब सां बहितरीनु जिन्सूं आहिनि जेके सुठी पैदावार बि ॾियनि थियूं, उन सां ज़मीनदार जी फी एकड़ पैदावार बि वधे थी। त मुंहिंजो मशवरो इहो हूंदो त हिन इदारे सां अलाह विचण में अचो ऐं हिन इदारे जी जेके मशहूरु मारूफ़ सुठियूं बहितरीनु जिन्सूं आहिनि उहे लॻायो ऐं पंहिंजी फी एकड़ पैदावार वधायो। त दोस्तो, साईं जो जेको चवणु हो त हिन इदारे जो या हिननि जो मक़सदु इहो आहे त हर भलो आबादगार उहो आहे जेको पंहिंजो ॿिज पाण ठाहे, हरू भरू कंपनियुनि ते या ॿियनि ते डिपेंड न कयो। कोशिशि कयो त बेसिक प्री बेसिक ॿिज हिन खां वठो ऐं उहो ॿिज तव्हां मल्टीप्लाए करे वधायो त जीअं तव्हांखे दिक़त न थिए सीज़न खाइण में। जेको सदो ॿिज रखियलु हूंदो आहे उहो ॿिज सभ खां भलो हूंदो आहे। त इहो हिननि जो मैसेज आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजा आबादगार इन ते अमल कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।